ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 232 क़िस्त में अव्हां ॾिसंदा त रब्बन हथियारनि जे ज़ोर ते कमीने कमाल ख़ान जे सीने में गोलियूं हणंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हाण अनक़रीब अव्हां ॾिसंदव त वाइंड अप थियण वारी आहे, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे में नवनि किरदारनि जी हणमार जे करे ड्रामो तमामु घणो पोइते वञे पियो। इन करे सिंध टीवी HD टीवी वारनि जी मैनेजमेंट जी टीम ड्रामे जे डायरेक्टर ऐं राइटर खे हिन ड्रामे जे तमामु जल्द पुॼाइण ताईं जेको आहे त उन्हनि ऑर्डर ॾिनो आहे त हिन ड्रामे खे जल्दी बंदि कयो वञे। पर तमामु घणा सिंध में मुद्दा जेके ज़हर ज़िंदगी ड्रामे खे चरनि वांगुरु चाहिनि पिया, उन्हनि सां बेपनाह मोहबत करनि पिया, हर किरदार सां उन्हनि जी तमामु घणी इंट्रस्टेड आहे। तमामु ज़बरदस्त अदाकार हिन ड्रामे में परफॉर्मेंस करे रहिया आहिनि। पर तमामु जल्द रब्बन हथियारनि जे ज़ोर ते कमीने कमाल ख़ान जे सीने ते पंहिंजी बंदूक जा सॼा फायर लाहे छॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान रब्बन जहिड़े मज़लूम ऐं उन जे भाउ ऐं उन जी मीरा सां एॾा त ज़ुल्म कया आहिनि जो शायदि रब्बन जो सब्र आहे ऐं बर्दाश्त आहे। पर जॾहिं रब्बन खे इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त रब्बन कमीने कमाल ख़ान खे ज़िंदा कोन छॾींदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कुझु 10 क़िस्तुनि जे दरमियान हिकु वारिस ख़ान जो किरदार बि अची चुको आहे, जंहिं उन तमामु घणी परफॉर्मेंस सुठी कई आहे। बहरहाल ॾिसंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 232 ऐं 33 क़िस्त में त छा रब्बन कमीने कमाल ख़ान खे मौत मां ॾींदो या वरी उनखे छॾे ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजे HD टीवी खे। अल्लाह हाफ़िज़।